नेब चेयरमैन जो उहिदो अवाम जी ख़िदमत लाइ आहे। हुकूमत ऐं रियासत में वाज़े फ़र्क़ु आहे। अमन अमान जी सूरत हाल अॻ जी भेट में घणी बहितर आहे। टुटियल रक़म ते नेब अखियूं बंदि नथो करे वेही सघे। नेब FVR बाबति को बि केस पाण वटि नाहे रखियो। नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल जो इस्लामाबाद में वापारियुनि खे खिताब। सिंध काबीना बरसात मुतासिरनि जी इमदाद लाइ 4 अरब 2 करोड़ रुपया जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। बरसात मुतासिरनि खे इमदादी रक़म मोबाइल बैंकिंग ज़रिए ॾिनी वेंदी। इमदादी रक़म जी विरासत लाइ 3 रुकनी कमेटी क़ाइमु। कमेटी में सीनियर मेंबर, बोर्ड ऑफ रेवेन्यू, नाणे ऐं जनरल एडमिनिस्ट्रेशन खाते जा सेक्रेटरीज़ शामिल। वॾे वज़ीर तरफ़ां 15 ॾींहं में इमदादी रक़म जारी करण जी हिदायत। काबीना थरपारकर ज़िले में एंटी इंक्रोचमेंट पुलिस स्टेशन क़ाइमु करण जी बि मंज़ूरी ॾिनी। सिंध काबीना बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे रूल्स में तरमीम जी पिणु मंज़ूरी ॾेई छॾी। हाणे गैरकानूनी अदावतूं ड्राइण लाइ हुकूमत बदिरां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डायरेक्टर जनरल खां इजाज़त वरिती वेंदी। काबीना लोकल गवर्नमेंट बाबति कानून ऐं ज़ाब्ता इलेक्शन एक्ट बटांदड़ करण जी मंज़ूरी ॾिनी। सिंध हाई कोर्ट गार्डन में गैर मयारी गैस सिलेंडर इस्तेमाल करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते सूबाई हुकूमत जे कानून में तरमीम बाबति रिपोर्ट ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। एडिशनल एडवोकेट जनरल अदालत खे ॿुधायो त सिंध काबीना मोटर वहीकल कानून में तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾिना आहिनि त इहा कमेटीअ वारी रांदि न खेॾो। छा तरमीम सां गैर मयारी सिलेंडर्स जो इस्तेमालु रुकिजी वेंदो? अवां ऑफिसनि में वेठा रहो ऐं सिलेंडर्स जा धमाका थींदा रहनि। हलीम आदिल शेख सिंध असेंबली में अपोज़िशन जो लीडर मुक़ररु। स्पीकर जी मंज़ूरी खां पोइ असेंबली जे सेक्रेटरी हलीम आदिल शेख जी अपोज़िशन लीडर तौरु मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त इंसाफ़ थिए त 3 नेब चेयरमैन जेल में वेंदा। परवेज़ मुशर्रफ जो बि रिमांड वठी जेल उमाणियो वञे। ब्रॉडशीट केस अवाम आॾो रखंदासीं। नेब खां केर बि पुछा ॻाछा करण वारो नाहे। ब्रॉडशीट फ़ैसिलनि जो तमामु नंढो हिसो ॿाहिरि आयो आहे। PDM जो 5 फ़रवरी ते रावलपिंडी में ॾिठल जलसो मुज़फ़राबाद में थींदो। मुख़ालिफ़ धुर खे नाबालिगनि जरगमाल बणायो आहे। नाबालिग सियासी क़यादत सां ॻाल्हियूं केरु कंदो? वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। चवे थो हिकु वॾो वज़ीर चए थो मां वफ़ाक़ खे जवाबदार न आहियां। गैर संजीदा क़यादत मुल्क जे मुस्तक़बिल लाइ ख़तरो आहे। नून लीग ऐं PP जा संजीदा माण्हू अॻिते अचनि। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 58 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतनि जो अंग वधी 11,366 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1863 केसिस आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 5,35,914 थी वियो। फॉल केसनि जो अंग वधी 34,412 थी वियो। सखर जे कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि ऐं पुलिस विच में मुक़ाबिलो। हिकु ॾुहारी मारिजी वियो। मारिजी वियल ॾुहारी जी सुञाणप न थी सघी। SSP सखर इरफान समूह जो चवणु आहे त बागड़जी जे कचे वारे इलाइक़े में वारदात जी नेत सां बीठल हथियारबंदनि गश्त दौरान पुलिस ते फायरिंग कई। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु ॾुहारी मारिजी वियो। शिकारपुर में अनाज मंडी लॻ ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर। 2 ॿारड़ा फौत। संदन पीउ मां ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। भिटशा वेझो नेशनल हाईवे ते 2 धार हादसनि में 2 ॼणा फोत। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़िअनि बाबति वधीक जांच कई पई वञे। कांगड़ भरिसां ॻोठ बचल चांग में 15 घरनि खे बाहि लॻी वई। अलाह ताला सड़ी रख थी वियो। चौपायो माल बि सड़ी मरी वियो। ऐं कराची जी नेशनल स्टेडियम में पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में 14 सालनि खां पोइ टेस्ट मैच। ॾखण अफ्रीका जी बैटिंग जारी। ॿिन्ही टीमुनि जा कप्तान पहिरीं कारकर्दगी ॾेखारण लाइ पुरमेल। खिपरवासी नौजवान रांदीगर नोमान महर बि क़ौमी टीम में शामिल।